अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे तकरार ड्रामे जी बेहतरीन तव्हांजे कम जी हीअ अपडेट आहे। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे सिजावल खान ऐं शेर अली जो आमनो सामनो थियण वारो आहे? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हिकु वरी नई एंट्री थियण वारी आहे कंहिंजी? छा उहो ओठो आहे या वरी का ॿी शइ? बिल्कुलु दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में तव्हां हीअ वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं तव्हां मिस न कयो इन वीडियो खे, न त तव्हां खां हीअ बेहतरीन अपडेट मिस थी वेंदी। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पहिरीं ॻाल्हि त हाणे जेको इहो गुलण आहे, गुलण खे जेको आहे ऊंधो लटकाए वण सां सिजावल इन खां पुछंदो, गुलण बकदो, नाहक बि बकदो शेर अली जे मथां, ऐं शेर अली ॾे वठी वेंदो गुलण खे जेको आहे सिजावल खान, ऐं उते शेर अली आम्हूं साम्हूं इहे थींदा ऐं शेर अली जे साम्हूं बि इहो बकदो निभागो, ऐं पोइ इनखे जेको आहे गुलण खे त हथु कढंदो सिजावल, लेकिन बाद में वरी शेर अली जी पिड़ चढ़ंदो इहो गुलण। जॾहिं हुनजा माण्हू वठी ईंदा पोइ पुछंदो तूं नाहक कीअं बकी, पोइ जो ॻुयारियूं लता हणंदो शेर अली इन जेको आहे गुलण खे। अहिड़े हिसाब सां सिजावल इहो सम्झी वेंदो त बाहि इन ॾिनी आहे शेर अली, छाजे करे तूं साम्हूं बकदो आहे न भाॻो गुलण भउ खां बकदो आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे नवाब खान जो पढ़ियल बि आहे, ऐं पोइ इन्हनि जो आमणो सामणो ऐं हिक ॿिए खे धमकियूं ॾियणु शुरू थी वञूं। अॻिते दोस्तो इन्हनि जी इहा कहाणी हलंदी रहंदी। हाणे गुलण, हाणे ॿी ॻाल्हि इहा त भावल ॾिठो तव्हां रोकण जी कोशिशि कई, सिजावल खान खे न रोके सघियो, ऐं नेक्स्ट एपिसोड में इहो सीन अचण वारो आहे। हाणे पुलिस बाहि ॿारींदी मूसा वारनि लाइ बि, मीर लाइ बि बाहि ॿारण वारी आहे अचण वारी क़िस्त में, ऐं जेको आहे वक़्त खे ॻोल्हण जे लाइ भावल वॾो घणियूं मथो हणंदो। ऐं जेको आहे दोस्तो जॾहिं गुलण खे वठी आहे, हाणे मां तव्हांखे ॿुधायां इहो इस्तेमालु थींदो रहंदो भावल नवाब खान जे हथां, ऐं उनखे ख़बर न पवंदी त मां इस्तेमालु कीअं थी रहियो आहियां, ऐं इन जे करे नवाब खान भावल खे फ़िलहालु चवे बि कुझु कान थो, ऐं जेको आहे हू पंहिंजे दुश्मननि खे ई टारगेट कंदो रहे थो पियो। दोस्तो फ़िलहालु ओठे जी एंट्री न आहे थी, लेकिन थींदी सही अॻिते हली करे। इहे जेको आहे न्यूज़ अची रहियूं आहिनि, दुआ कयो जल्द ओठे जी बि एंट्री थी वञे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।